नसीराबाद में JWC जो कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमें सहाफ़िन, वकीलन, शाइरन, अदीबन ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि शिरकत कई। कन्वेंशन जी सदारत तंज़ीम जे मरकज़ी नायब सदर ज़फ़र अबड़ो कई ऐं ज़िलई ऑर्गेनाइज़र दुर मोहम्मद बुरड़ो ख़ासि महिमान तौर ते शरीक थियो। मरकज़ी अॻवान ज़फ़र अबड़े, भाऊ दुर मोहम्मद बुरड़े, अल्लाह बख्श कुरैशी, जबार आज़ाद मंगे, नंगर चन्ना, एडवोकेट यूसुफ पतूजे, हाजी मुमताज़ अली शेख, खान मोहम्मद फुलपोटे ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त JWC सिंध जे मसइलनि ॾे हल लाइ जदोजहद शुरू कई आहे। मुस्तक़िल मिज़ाजीअ सां सभु हिकु ताक़त बणिजी समाज जे मसइलनि ॾे हल लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। मुक़ररनि जो चवणु आहे त अवाम जा अंज तॾहिं हल थींदा जॾहिं हक़ ऐं सच जी वाट ते हली पाण खे सुरख़रू कनि। सिंध खे हिन वक़्तु हिकु अहिड़ी तंज़ीम जी ज़रूरत आहे जंहिं तंज़ीम में हर मकतबा फ़िक्र जो माण्हू हुजे ऐं उहा खोट JWC पूरी कई आहे। उन मौक़े ते नाले वारे अदीब, शाइर ऐं सहाफ़ी अब्दुल जबार आज़ाद मंगे खे ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। तक़रीब खे नसीराबाद प्रेस क्लब जे सदर मुमताज़ अली लंजवाणी, हाजी मोहम्मद रफ़ीक शेख, मंसूर सुमरे, असद सिंधी ॿियनि पिणु ख़िताब कयो।